सूबाई सलाहकार इस्माइल दाहिरी खिलाफ मोरोजी अदालत में दाख़िल करायल आख़िरी केस में ज़मानत की दरख़्वास्त ते ॿुधणी थी। एडिशनल सेशन जज जी अदालत में ॿुधणी दौरान इस्माइल दाहिरी जी भेण हमीदा दाहिरी ऐं संदसि वकील सचल मुजीब माची ऐं मुख्तियार रिंद पेश थिया, जॾहिं त इस्माइल दाहिरी खे लाड़काणो जेल मां वीडियो लिंक ज़रिए पेश कयो पियो। इस्माइल दाहिरी वीडियो लिंक ते पेशी दौरान अदालत खे दाह ॾींदे चयो त जेल अंदरि मूंखे तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे ऐं अदालती हुकुम बावजूदि घर भातियुनि सां मुलाक़ात जी इजाज़त न पई ॾिनी वञे। इस्माइल दाहिरी चयो त मां दिलि जो मरीज़ आहियां, पर इलाज लाइ जेल अंदरि दवाउनि समेत का बि सहूलियत फ़राहम न पई कई वञे। अदालत इस्माइल दाहिरी जी दाह ते लाड़काणो जेल इंतज़ामिया ते सख़्त कावड़ ज़ाहिर कंदे हुकुम ॾिनो त इस्माइल दाहिरी खे इलाज जूं समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि ऐं खेसि वारिसनि सां मुलाक़ात कराइण जो बंदोबस्त बि कयो वञे। इस्माइल दाहिरी जे वकील ज़मानत वारी दरख़्वास्त ते दलील मुकमल कंदे चयो त इस्माइल दाहिरी खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। मोरोजी अदालत में इस्माइल दाहिरी ख़िलाफ़ ज़्यादती जे इल्ज़ाम हेठि दाख़िल केस की ॿुधणी दौरान फ़रियादण मुस्मात बचल सोलंकी पंहिंजे वकील अमीनुद्दीन ख़ासख़ैली समेत पेश थी। फ़रियादी धुर जे वकील पारां दलीलुनि जी तयारी लाइ मोहलत घुरण ते अदालत केस की ॿुधणी 31 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी ऐं ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो बि साॻी तारीख़ ताईं महफ़ूज़ करे छॾियो। अॻूणे सूबाई सलाहकार इस्माइल दाहिरी ख़िलाफ़ हैदराबाद, नवाबशाह, दौलतपुर ऐं मोरो में 10 केस दाख़िल थियल आहिनि, जिन मां 9 केसिस में संदसि ज़मानत थी चुकी आहे। 10 ऐं आख़िरी केस में मोरो जी अदालत ज़मानत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे। इस्माइल दाहिरी जी भेण ऐं केस में दरख़्वास्त गुज़ार हमीदा दाहिरी जो चवणु आहे त संदसि भाउ जो ॾोहो इहो आहे त हुन चूंडुनि में पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जे मुक़ाबले में चूंड विढ़ण लाइ फॉर्म भरायो हो, जंहिंखां पोइ लाॻीतो खेसि सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। हुन चयो त इस्माइल दाहिरी ख़िलाफ़ दाख़िल करायल समूरा केस कूड़ा आहिनि ऐं उमेद आहे त अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो।